हयात पिताफी वेझो ॻोठ मोहम्मद अली कोराई में क़त्ल कयल मुख़्तियार कोराई जे वारसनि पारां क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़तूल जे वारसनि ज़हूर अहमद, गुलज़ार अहमद कोराई ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त मक़तूल मुख़्तियार कोराई जे क़त्ल खे 21 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस हिन वक़्त ताईं संदसि क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो ऐं क़ातिल सरेआम घुमी फिरी रहिया आहिनि। निसार अहमद बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। पुलिस उनके गिरफ़्तार करण खां लवाए थी। SHO साहब के कॉल कयूं था, उनके इंफॉर्मेशन ॾियूं था, ॿुधायूं था, साहब जवाबदार वेठा आहिनि, असांजे अखियुनि जे साम्हूं असांखे मौत मार धमकियूं ॾियनि था। राति जो जदीद हथियारनि सां असां ते फायरिंग कराई वञे थी, पोइ बि पुलिस वर्रे जी विंगार वहे थी, उनखे गिरफ़्तार करण खां लवाए थी। SHO साहब सां राब्तो आहे, को बि असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। ॻाल्हि कयूंसि था, हिकु कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾे थो। जेको थिए बस वारनि खे असां अपील कयूं था, उहो असांजी मदद कनि, जेका थी सघे उन्हनि खां असां महिरबानी कनि। बिलावल भुट्टो साहब के, वज़ीर आला खे, सभिनीनि खे असां अर्ज़ु कयूं था हथ जोड़े असांजी मदद। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस जवाबदारनि जी पुठभराई करे रही आहे ऐं जवाबदार केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हाणे उहे जेके आहिनि बाअसर माण्हुनि खां अची करे मूंखे धमकियूं ॾियनि था त इन केस तां हथ खण, न त तोखे मारींदासीं। IG DIG SSP ऐं RPO साहब खे इंतिजा कयां थो त महिरबानी करे मुंहिंजे क़ातिल जेके आहिनि उहे भाउ जा उहे गिरफ़्तार कया वञनि। मक़तूल जे वारसनि IG सिंध, DIG सखर ऐं आला अख्तियार खां घुर कई त मक़तूल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।